डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शेर फ़कीराबाद टाउन कमेटी जे चेयरमैन सिराज निसार अहमद ख़ास केली पंहिंजे कम जी वर्क तेज़ करे छॾी। वार्ड नंबर 4 जे ॻोठ ज़वार ख़ान मोहम्मद गाहो जे केतिरे अरसे खां रोड जे डथल नाकारा बणियल पुल जो कम चेयरमैन टाउन कमेटी फ़कीराबाद सिराज निसार अहमद ख़ास केली तेज़ी सां शुरू कराए छॾियो आहे। चेयरमैन टाउन कमेटी फ़कीराबाद सिराज निसार अहमद ख़ास केली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंशाअल्लाह फ़कीराबाद टाउन कमेटीअ जे हर वार्ड में रहियल कम तेज़ी सां शुरू कबो। असांजी कोशिश आहे त अवाम खे हर सहूलियत ॾियूं। अॼु फ़कीराबाद शहर में स्ट्रीट लाइटूं लॻायूं वेंदियूं ऐं फ़कीराबाद शहर खे रोशन करे रोशनियुनि जो शहर बणायो वेंदो। अस्सलाम वालेकुम। मूंसां डेलीगेशन मिलियो शहर जो ऐं पोइ मुंहिंजा 3 काउंसलर्स बि इन शहर में लॻंदा। वाइस चेयरमैन बि आहे परवेज़ भट्टी साहब, डॉक्टर अयूब मंकी साहब ऐं पंहिंजो सिजाद भट्टी साहब। पोइ हुन सां मीटिंग कईसीं, पोइ हिकिड़ी सलाह कईसीं त असां पहिरियों जेको शहर खे जेको हुनजी डिमांड आहे लाइट जी उहा असां पूरी कयूं। पोइ इंशाअल्लाह अची आहिनि लाइटूं। सुभाणे ख़मीस ॾींहुं 14 नवंबर ते लाइटूं लॻंदियूं ऐं जेतिरियूं बि लॻियूं शहर खे इंशाअल्लाह रोशन कबो। घणी क़दुरु लाइट जूं बि आहिनि, लाइट वारियूं बि लाइट आहिनि ऐं सोलर वारियूं बि आहिनि। अच्छा, जेको कुझु हिसो रहिजी वियो तो उहो फेज़ 2 में यानी ॿिए मरहले में तव्हां लाइट फ़कीराबाद खे इंशाअल्लाह रोशन कबो, रोशनियुनि जो शहर कबो। जी नाज़रीन, तव्हां सिराज निसार सन ख़ासि करे ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुन जो चवणु हुयो त जेतिरियूं बि लाइटियूं लॻियूं फ़कीराबाद शहर में लॻाई वेंदियूं।